खैरपुर का खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू जे रिपोर्ट मुताबिक म्यूनिसिपल कमेटी खैरपुर जो चेयरमैन डॉक्टर यार मोहम्मद फुलपोटरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ईद उल अज़हा के मौके ते कुर्बानी के जानवरन जा ओज ऐं गंदगी सफ़ाई कराई वही है। मां रात ॾींहुं हिकु करे शहर की खिदमत करे रहियो आहियां। शहरन के भी घुर्जे त सफ़ाई सुथराई वारे कम में असां सां तावन कनि। असां मॉलन में बाक्स रखाया आहिनि, कुछ रखाए रहिया आहियूं। गंद किचरो उन में उछलायो वञे त जीअं गंदगी खां बची सघिजे। शहर की आबादी वधी वई आहे, उन करे कुछ मुश्किलातूं पेश अचन थियूं। इंशाअल्लाह जल्द सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि मसइलनि ते कमु करे रहिया आहियूं, जेकी जल्द शिकायतूं ख़त्म थी वेंदियूं। बाक़ी कुछ अनासर माण्हू सोशल मीडिया ते अजायूं ख़बरूं हलाए ब्लैकमेल करे रहिया आहिनि, उन्हनि सां को बि फ़र्क़ु नथो पवे। मां पंहिंजे शहर की सफ़ाई सुथराई ते कमु कंदुसि, हू भली केॾियूं बि साज़िशूं करे ख़बरूं हलाइनि। मां उहे चवंदुसि त जेकी आफिसर सुठो कमु करे थो उनखे कमु करणु ॾिनो वञे, तनक़ीद न। उन में सभिनी जी बहितरी आहे।